अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक सां गॾु हाज़िर आहियां तव्हांजो मेज़बान साॻियो जेको हर हफ़्ते हूंदो आहे। नाज़रीन, टिपिकल टाक में असां वटि टिपिकल कैरेक्टर ईंदा आहिनि जंहिंजी टिपिकल गुफ़्तगू हूंदी आहे जेका तव्हांखे पसंदि ईंदी आहे ऐं तव्हांजो फीडबैक बि असांखे मिलंदो रहे थो ऐं तव्हांजूं कुझु फरमाइशूं बि आहिनि त ही कैरेक्टर बि पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। असांजी कोशिशि आहे त हर हफ़्ते हिकु नओं कैरेक्टर तव्हांजे साम्हूं तव्हांजी फरमाइश मुताबिक़ पूरी कयूं। नाज़रीन, अॼु जेको कैरेक्टर असांजे हिन प्रोग्राम टिपिकल टाक में आयो आहे उहो बि सिंध जो हिकिड़ो अहम किरदारु आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में व्याज खोर तमामु घणा आहिनि जेके व्याज ते माण्हुनि खे पैसा ॾियनि था, ग़रीब अबोझ मिसकिन माण्हुनि खे व्याज ते पैसा ॾियनि था। उहे माण्हू व्याज भरे भरे फोत थी था वञनि, उन्हनि जूं ईंदड़ नस्लूं व्याज भरींदियूं थियूं रहनि पर व्याज कोन थो खुटे, न व्याज खोर था खुटनि। इहा व्याज जी जेका लानत आहे इहा कीअं ख़तमु थींदी, इन ते तव्हांखे असांखे वेही सोचणो बि आहे ऐं अॼु व्याज खोर साहिब सां गुफ़्तगू बि कंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त इहो व्याज जेको हू ॾियनि था माण्हुनि खे, या उन्हनि जी आदत आहे या उन्हनि जो बिज़नेस आहे या का ॿी वजह आहे। साईं व्याज खोर साहिब तव्हांखे साईं कहिड़ो तरीक़ो आहे, प्रोग्राम में आया तव्हां, धरती टीवी जो प्रोग्राम आहे टिपिकल टाक, हिते त अफ़ालत सुधारियो अरकाननि खां निकिरंदा था वञो। प्रोग्राम में आया त पोइ कहिड़ो वॾी ॻाल्हि आहे त माण्हू वेह त मुतबर थी वियो, ख़बर त पए त केरु माण्हू आयो आहे की प्रोग्राम में छा भला हिते छा टेबल ते रखणु गुनाह आहे छा? घर में बि ईअं वेहंदा मां त घर में बि टेबलनि ते ॿई जॻू रखी करे वेहंदो आहियां। ॾिसो टेबल पैसे जो मस्ती आहे न, तूं चाहे सुञा टहर तो वटि चाहे, ॾिसो टेबल तव्हां पेर हेठि लाइ लुंडे जा कोट पाइण वारा तो वटि चाहे। ॾिसो प्रोग्राम असांजो प्रोग्राम हल ठीकु आहे, चए थो त हाणे मां भला माण्हुनि खे थोरो टेलर ॾेखारियो त ख़बर पए त पैसे वारे जो आकड़ कीअं हूंदो आहे। केतिरा टरड़ा आहियो तव्हां? त टरड़ो छा जो आहे, इन में कहिड़ो टरड़ो आहे? प्रोग्राम में तमीज़ सां वेहंदो आहे। तमीज़ सां कहिड़ो बि त तमीज़ सां चए त ॿाहूं ॿधी वेहूं छा, ग़रीब ऐं छा? अच्छा तव्हां इहो ॿुधायो, तव्हां व्याज ॾींदा आहियो माण्हुनि खे? न, मां ज़कात ॾींदो आहियां माण्हुनि खे। बाक़ी छाजे लाइ घुरायो थी? वसायो व्याज खोरी कंहिंजो नालो आहे? वसायो व्याज खोर या वसायो व्याजी तव्हांजो तर में नालो मशहूरु हा, आहे। इहो नालो कीअं पियो तव्हां ते? वसायो व्याज माना मींहुं जी वसंदो आहे न, वसायो व्याज ईअं करे माण्हू चइबो आहे हे त व्याज खे वसाए थो, व्याज खे वसाए थो व्याज खे, पोइ वसायो व्याजी थी वियो नालो। अच्छा जी हा। कॾहिं खां इहो तव्हां कारोबार शुरू कयो आहे? अल्लाह जो महिरबानी आहे, असांजो कारोबार बसि हाणे कुझु साल थिया आहिनि, 20 साल खनि थिया आहिनि असांजो कारोबार अरूज ते आहे हाणे माशाअल्लाह। पाण जेके हिंदू असांजा हिन इहे ॿाहिरि उहे बि परेशान थी विया आहिनि त भाई हे त हाणे हिननि पाण शुरू करे ॾिनो आहे। हिंदू ॿाहिरि त असांजा तक़रीबन लॾे वञण ते मजबूर थी विया, तव्हांजो ॾिसी करे इहो हाल। पोइ भले छा लॾे वञनि, असांखे कहिड़ो छा आहे जो असांजो हुन में कुझु गणती आहे छा? न ॾिसो, जेकॾहिं हिंदू ॿाहिरि व्याज ॾींदा आहिनि त उहो हुननि जो कारोबार आहे, मज़हबी हिसाब सां बि उहो मतिलबु ॾेई सघनि था, पर असांजे मज़हब में त इहो व्याज हराम आहे। तव्हां हराम कीअं था इहो पोइ खाओ ऐं माण्हू? अच्छा, असांजे मज़हब में जेको व्याज आहे उहो हराम आहे, इहो हक़ीक़त आहे। रिश्वत खाइण बि त हराम आहे न। बिल्कुलु। पोइ छो था खाओ उहा? हा, न उहो टैक्स जेको हुकूमत जो आहे उहो खाइण बि त हराम आहे न। साईं उहो त इनकम टैक्स आहे न। इनकम टैक्स जेको आहे ज़ाहिर आहे, जेको तव्हां रहो था हिते पंहिंजे मुल्क में जेको रहो था, उन जो को पाणी आहे, उन जो को मानी आहे, उन जो को बिजली आहे, उन जो को फिलाण आहे, को टीर आहे, रोड आहे, को इस्तेमालु कयो था, उहो न आहे, उहो हराम नथा खाओ तव्हां। टैक्स बि न ॾियो, तव्हांजा हेॾा वॾा कारोबार, असांजो थोरो एतिरो कारोबार शुरू कयो, तव्हांखे ॻणती वठियो आहे त व्याज ॾे व्याज। हराम खाइण ते कुझु थिए नथो तव्हांखे? कहिड़ो हराम आहे, छाजो हराम आहे? व्याज हराम आहे? ॿियो न त छा? हल हराम आहे, हल खाऊं था असां। तव्हांखे चरम नथो थिए जो रिश्वत खाओ था हराम? इहो न आहे। रिश्वत त ठीकु आहे, जेको कुझु सरकारी कमु रहा अञा कुझु इदारनि में रिश्वत हले थी। छाजो कुझु? ख़ुदा जो मार पवे, कुझु इदारनि में थो हले पियो। अलाह जी महिरबानी सां हिकिड़ो माण्हू जेको आहे हुनजी पघार आहे जेको आहे 60,000 50,000, 3 करोड़ जो बंगलो काॾों थो वठे। उहो त बिल्कुलु हक़ीक़त आहे। न, जॾहिं त तव्हांखे इहा ख़बर हुजे जेको इंडिया जो पंहिंजो छा नालो अथसि, इंडिया जो माण्हू बि ग़रीब आहिनि, ईरान जो जेको सदर हो फ्लैट में रहे पियो, फ्लैट में रहे पियो, उहो जेको आहे सो पंहिंजी गाॾी ते ईंदो, टिफिन ते मानी खणी ईंदो। पोइ बाक़ी अहमदी निजात जेको आहे उनजो इहो फ़र्क़ु रखो थोरो त पोइ तव्हांखे क़दुरु थींदो।
बाक़ी असांजे जेको कमु कयूं था वावेला उनजे कट लॻे थो। इहे वॾा सरमाएदार जेके आहिनि इहे हेॾियूं हेॾियूं सारे बिल्डिंगियूं हणनि था जेके वॾा इहे उहे व्याज था खाइनि। अड़े ख़ुदा जो मार पे बाक़ी छा आहे, ख़ाली प्लाट वठी करे उनजे मथां बिल्डिंग था ॾियो। पैसा ॿियनि माण्हुनि जा आहिनि, उन्हनि जे पराए माण्हुनि ते पैसा था कमायो। हिकिड़े बि ॿुधायो कंहिं बिल्डर जो पैसो लॻल हुजे या कंहिंजो लॻल हुजे? उहो त ज़ाहिर आहे उन्हनि जी इन्वेस्टमेंट हूंदी आहे पंहिंजी, या माण्हुनि जेके घर ठाहिनि था उन्हनि खां बाबा अलाह तो ॼाणे हुनजो रुपयो न हूंदो। असांखे ख़बर आहे असां बिज़नेस में घिरिया आहियूं न, असां ख़बर तोखे कहिड़ी ख़बर सुञा टरड़। अच्छा, तव्हांजी गुफ़्तगू मां लॻे कोन थो त तव्हां को तालीमी याफ़्ता बि आहियो, पर तक़रीबन केतिरी तालीम तव्हां हासिलु कई? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तालीम तुंहिंजो घणियो आहे? मां MA कई आहे। तोखे नौकिरी आहे गवर्नमेंट जो? न, अञा त न मिली आहे। पोइ बाक़ी तालीम बाबा छाजे करे माण्हू करे? हिकिड़ो आहे दिमाग़ जो कमु आहे, तव्हां दिमाग़ खे विढ़ायो। अच्छा, तालीम जो गणती थोरे ई आहे। मतिलबु कारोबार जे लाइ तालीम ज़रूरी न आहे छा? तव्हां मुंशी नथा रखी सघो? हल मां हाणे तोखे जेको आहे मां पाण वटि मुंशी रखां थो, जेको मां व्याज ॾियां थो उनखे तूं लिख। हिकिड़ी मोटरसाइकिल 50,000 जी आहे, उनखे तूं लिख दे बाबा हे जेको आहे 50,000 महीने में न ॾिनई त तुंहिंजे मथां 20,000 रुपया चढ़ंदा हर महीने। 50,000 ते 20,000 रुपया? बसि सोनो कारोबार आहे। असां छो हरू भरू पैसा होटल खोलियूं या इहे वॾा कारोबार खोलियूं, हरू भरू पंहिंजो दिमाग़ बि उन में ज़ाया कयूं, पैसो बि। हिते मज़े सां वेठो हुजे। तव्हांजे मोटरसाइकिल असांजे अलाह जी महिरबानी कंपनी सां बि अहिड़ो रायल मायल थी विया आहियूं, कंपनी चए थो खण मोटरसाइकिल, पोइ इहे अचनि था मोटरसाइकिलूं, असां पोइ ॾियूं था। दीदा दिलेरी सां हराम खाओ था, तव्हांखे व्याज त हराम आहे। अच्छा, असां खाऊं त हराम आहे, तव्हां जेको खाओ उहो हिलाल आहे। असां छा था खाऊं? शहर में छा था? न, हे जेको बैंक जो इंट्रस्ट ॾिए थो उहो छा आहे? बैंक जो त इंट्रस्ट हूंदो आहे न, उहो त हिननि जी ज़ाहिर आहे बैंक त मुनाफ़ो ॾिए थी न। पोइ असां बि मुनाफ़ो ॾियूं था न। तव्हां त मुनाफ़ो वठो था, पंहिंजा पैसा तव्हां लख रुपया मिसाल हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां ग़रीब आहियां, मां 40,000 रुपया व्याज न थिए बाबा, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो कार आहे न। हाणे बैंक में न वठंदी आहे न, हल बैंक न वठंदी आहे एतिरो, तव्हां वञो त सही, हुनजा हिन जा कागज़ खणी आहे, पंहिंजो गैस जो बिल खणी आहे, घर निभागा हुनखे पंहिंजो घर हुजे, गैस जो बिल हुजे, तोॾे छो अचे? ऐं शनाती कार्ड खणी आहे, 2 माण्हू गवर्नमेंट जा ज़मानत, केरु पवंदो ग़रीब जो ज़मानत? असांजो त हाणे असांजे पंहिंजी ॾाढ मुड़सी आहे, असांजा पंहिंजा माण्हू हुतां अॻिते जेके पलनि था पिया बंदूकनि राइफलनि सां, उहो रुॻो हिकिड़ो टशन हुनखे ॾेखारे करे मोटाईंदा आहियूं, अॻिलो ईअं पुटु थी वेंदो आहे सफ़ा। अच्छा, हुन में जेको आहे सो केरु वरी हे काॾे अची हेॾे हीअं हथु ॾिए थो पियो, हीअं हथु ॾिए थो पियो। केरु आहे साईं? केरु आहे? केरु आहे? लूसी आहे, ॿियो केरु आहे? मां ग़रीब आहियां, हिन खां व्याज वरितो आहे तॾहिं हर रुपए कुटे थो। मां हिन खां व्याज वरितो आहे, मूंखे 60,000 गाॾी साईं मूंखे 1.5 लख में ॾिनी अथई। हेॾे हेॾे तूं त दाई थी आयो असांजे हिकिड़े ग़रीब आहियां, मां हिन वटि बंदूकनि जा तव्हां व्याज छो वरितो? पोइ हिन खां व्याज ते छो वरिती गाॾी? ग़रीब आहे साईं, मां हिकिड़ो आहियां, घर में ॿारनि वारो हलाए। साईं हाणे मां ॿुधायां थो, हिनखे ख़बर न पवंदो, मां तव्हांखे ॿुधायां, हिन मूंखां वरितो मोटरसाइकिल, चवनि त मां ग़रीब आहियां, को रोज़गार कंदो। मां चयो ठीकु आहे, तूं कर वञी रोज़गार। बाबा मां चयो हा, व्याज ते वरितई, 60,000 जी मोटरसाइकिल हुई, ऐं अधे खे चवां, मां हिनखे चयो बाबा मां 70,000 रुपया वठंदोमांइ, पर महीने में पैसा ॾियणा अथई। हिन चयो बाबा ठीकु आहे, ॾींदुमि महीने में। हिन वञी चिंगची में मोटरसाइकिल जा पोयों टायर कढाए चिंगची जे गाॾे में आयो, हाणे रोज़गार करे थो पियो। हे पैसा मूंखे न ॾेई सघियो, हाणे ॿुधाए 1.5 लख रुपयो थी वियो आहे हिन ॾे। 60,000 मां 1.5 लख रुपया व्याज थी वियो आहे, 1.5 लख रुपया व्याज थी वियो आहे 3 महीननि में। हिन ॾिनो कोन, डबल थींदो न। लख रुपया बि ॾिनो आहे, पोइ बि चए थो तुंहिंजो आहे, तूं कर साईं। ख़ुदा जो मार पवे, लख रुपया ॾिनो आहे त असांजो त 3 वधी वियो न तोॾे। एॾो व्याज तव्हां वठो था यार, तव्हांखे कुझु थिए कोन थो? ग़रीब जी हालत ॾिसो, वीचारो मज़दूरी करे थो। न ग़रीब खे असां मेड़ कयोसीं छा? असां को तूं वठि अची, तोॾे ग़रीब अचे थो, तूं त 50,000 ॾेसि, उधर ते ॾेसि, हल व्याज न उधर ते त ॾेसि। मोटरसाइकिल बि साईं बंदि कई अथई, मूंखे वठी ॾेसि मोटरसाइकिल, ग़रीब आहे। अच्छा, पहिरें तो अड़े हल पहिरियों थो पवां, इहा असांजे साम्हूं टिटकाई न करे हिते वेही। तूं वेह साम्हूं, पोइ प्रोग्राम खां पोइ ॻाल्हायूं था तोसां। चऊं था कुझु बिस्किन आहे हिते, मोतबर आयो आहे वरी, लाहे पटको कयां धूड़ हिते। ॾिसो इहे हरकतूं हिते न कयो प्रोग्राम। अड़े हरकतूं छा जूं आहिनि, तूं वरी अहिड़ो मोतबर थियो आहे छा? नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।